पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां हलंदड़ महीने लॉन्ग मार्च जो ऐलान। मलीर जे तहत NA 237 ते धांधलियुनि जो इल्ज़ाम बि लॻाए छॾियो। ॿीहर चूंडुनि जो मुतालबो। इमरान खान चयो आहे त मुंहिंजो लॉन्ग मार्च अक्टूबर खां अॻिते न वेंदो। अव्हां वटि कुझु ॾींहनि जी मोहलत आहे। चूंडुनि जो ऐलान कयो न त मार्च जो ऐलान कंदुसि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इमरान खान चयो त आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते थियणु घुर्जे, पर इहो कॾहिं बि क़बूल न हूंदो त नवाज़ शरीफ या आसिफ ज़रदारी जी मर्ज़ीअ सां आर्मी चीफ जी मुक़ररी थिए। जेको कुझु बैकडोर चैनल ज़रिए थियो उन में कुझु बि वाज़े न हो। इदारनि खे चवां थो त ही हुकूमत वधीक हली त मुल्क अञा बि पोइते वेंदो। इलेक्शन कमीशन कराची जी नंढी चूंड में धांधलियुनि वारा इमरान खान जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान चयो आहे त इमरान खान जी समूरनि इल्ज़ामनि जी सख़्तीअ सां तरदीद ऐं मज़म्मत करे थो। मलीर ऐं कोरंगी में साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वई। हिकु वॾी सियासी पार्टी जे चेयरमैन मां अहिड़ी बयान जी उमेद न हुई। मलीर जे नंढी चूंड में धांधली वारनि इल्ज़ामनि में का बि सदाकत न आहे। मलीर जी चूंड में कामयाब उम्मीदवार ऐं इमरान खान में 10,000 वोटनि जो फ़र्क़ु आहे। जिते खटियो उते हक़ जी फतह, जिते हारायो उते धांधली। वाह इमरान तुंहिंजी सियासत। सिंध हुकूमत बि इमरान खान जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान खान खे मलीर में ॿीहर चूंडुनि जो शौक़ु आहे त पूरो करे असां खेसि ॿीहर वॾे मार्जन सां शिकस्त ॾींदासीं। पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे पीपल्स पार्टी जे जियालनि शिकस्त ॾिनी। इमरान खान वज़ीर आज़म हूंदे कराची खे हमेशा लॉलीपॉप ॾिनो। कराची वासियुनि नंढी चूंड में इमरान खां पलांद वठी छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत इमरान खान जी लॉन्ग मार्च खे हिकु ॿीहर पूरी ताक़त सां रोकण जो ऐलान करे छॾियो। महांगाई नंढी चूंड में शिकस्त जो सबब करार। राना सनवाला चयो आहे त इस्लामाबाद ते चढ़ाई जी कोशिश थी त पूरी ताक़त सां रोकींदासीं। नंढी चूंड कटण जो इहो मतिलबु हरगिज़ न आहे त अव्हां खे गैर आइनी क़दमनि जो लाइसेंस मिली वियो हुजे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राना सनवाला चयो त इमरान खान इलेक्शन चाहे थो त ॻाल्हियुनि जे महज़ या पार्लियामेंट में अचे। अवाम खे उम्मीद हुई त असां महांगाई घटि कंदासीं, पर ईअं न थियो। महांगाई में ऐं सख़्त फ़ैसिलनि सबबि नून लीग जो वोट बैंक घटियो आहे। इस्लामाबाद जी अदालत मना थियल फंडिंग केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान जी 31 अक्टूबर ताईं पूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। 1 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। इमरान खान इस्लामाबाद जे स्पेशल सेंटर जज जे अदालत में ज़ाती हैसियत में पेश थियो। जज रिमास नाथ इमरान खान हाई कोर्ट जे हुक्म ते पेश थियो आहे। अदालत जे इख्तियारनि वारो दायरो तय थियण ताईं इमरान खान जे 31 अक्टूबर ताईं ज़मानत मंज़ूर कई वञे थी। अदालती पेशी वक़्तु सहाफ़ी इमरान खान खां सवाल कयो त अव्हां जे लॉन्ग मार्च दौरान मार्शल लॉ लॻी वियो त छा थींदो। इमरान खान जवाब ॾिनो त मौलाना फज़ुल रहमान वारे लॉन्ग मार्च वक़्तु मार्शल लॉ न लॻो हो। इदारनि ख़िलाफ़ तकरारी ट्वीट ते पीटीआई सीनेटर आज़म सवाती खे जेल मोकिलण जो हुकुम। इस्लामाबाद जी अदालत आज़म सवाती जे जिस्मानी रिमांड में वादवारी इस्तदा रद्द करे छॾी।
आज़म सवाती जे वकील दलील ॾींदे चयो त FI अञा ताईं ट्वीट बरामद करण जी इस्तदा करे रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे इम्कानी लॉन्ग मार्च खां अॻु वॾो हुकुम जारी कंदे शहरियुनि खे गैर ज़रूरी हिरासा करण खां रोके छॾियो। अदालत पुलिस पारां PTI अख़बारनि जी फ़हरिस्त ठाहिण ते बि एतराज़ वारे छॾिया। चीफ जस्टिस अतरमनुल्ला अॻूणे एडवोकेट जनरल न्याज़ुल्ला न्याज़ी जी दरख़्वास्त ते सवाल कयो त अव्हां कहिड़े क़िस्म जूं लिस्टूं तयार कयूं आहिनि। स्टेट काउंसिल जवाब ॾिनो त IG साहब लिस्टूं ठहिरायूं आहिनि। ॼाणायल माण्हुनि खां ज़मानती बॉन्ड ॾियण लाइ चयो आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पुलिस कहिड़े कानून तहत ज़मानती बॉन्ड घुरी रही आहे। स्पेशल ब्रांच जेके लिस्टूं ठाहियूं आहिनि उन्हनि ते मुतमइन करियो। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पारां वफ़ाक़ी घरू वज़ीर राना सनाउल्लाह खे इश्तिहारी करार ॾियण ते पंजाब जे DG एंटी करप्शन खे शंड। अवां बिना कंहिं सबूत जे राना सनाउल्लाह खे पाकिस्तान जो नंबर 1 इश्तिहारी करार ॾिनो। FIR में ग़लत बयानी कई वई, छो न अवां खे जेल मोकिलियो वञे। सिंध में बीमारियुनि ते ज़ाब्तो न आयो, वधीक 8 ॼणा फौत। वाही पांधी जे गाहियाणी पाड़े में बाड़ी अलाह बचाई लगारी ऐं औरत सुघरा मलेरिया विखे दम ॾेई छॾियो। ख़ैरपुर में बीमारियुनि ऐं ग़िज़ाई खोट सबबि बाड़ो इरफान तगड़ ऐं अयान अब्बास फौत। कड़ियो घवर जे ॻोठ हाफ़िज़ यूनिस समो में औरत हेमजी कोल्ही गेस्ट्रो ऐं सीता रोड जे ॻोठ निज़ामाबाद जे नीकर जावेद रिंद मलेरिया विखे दम ॾिनो। थाणो बुला खान विचो नौजवान सादिक ख़ासि अली डेंगी ऐं मंसूराबाद में नीगर अहमद अली मंगणहार मलेरिया सबबि फौत थियो। कराची में पघारूं न मिलण ख़िलाफ़ थर जे आरो प्लांट ऑपरेटर्स जो कराची प्रेस क्लब आॾो धरणो जारी। मिठी डेफलो छाछरो इस्लामकोट समेत समूरे थर जे आरो प्लांट्स जा मुलाज़िम सुबुह खां वठी धरणो हणी वेठल। मुलाज़िमनि कराची प्रेस क्लब अॻियां कैंप क़ाइमु करे छॾी। वज़ीर आला हाउस तरफ़ वञण जो चिताव। मुलाज़िमनि जो चवणु आहे त 750 मुलाज़िमनि खे 2 सालनि खां पघारूं न मिलियूं आहिनि। बुखूं काटण ते मजबूर थी विया आहियूं। 24 महीननि जूं रहियल पघारूं जारी करे माशी तंगीअ खां बचायो वञे। दरिया खान मरी वेझो मामे हथां बेदर्दी सां क़तल थियल 4 वरियनि जी बाड़ी जे केस में 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिबि मुख्य जवाबदार अली शाह समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार बाड़े खे घुटा ॾेई क़तल करण बाद लाश बोरी में बंदि करे वॉशरूम भरिसां उछलायो हो। मक़तूल बाड़े दरगाह सैयद याकूब अली शाह जे गादी नशीन सैयद नूर मोहम्मद शाह लखियारी जी धीउ हुई। नौशरो फिरोज जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट बाड़ी ज़ैनब जे इशा जे क़तल जो नोटिस वठंदे पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। ऐं ऑस्ट्रेलिया में जारी T20 वर्ल्ड कप में श्रीलंका खां पोइ वेस्ट इंडीज़ खे अपसेट शिकस्त। ग्रुप जे ॿिए मैच में स्कॉटलैंड वेस्ट इंडीज़ खे 42 रन्स तां हाराए छॾियो। स्कॉटलैंड पारां ॾिनल 161 रन्स जे हदफ़ जे पुठियां डोड़ंदड़ कारी आंधी 118 रन्स ते ढेर थी वई। चौथी मैच में ज़िम्बाब्वे जे आयरलैंड खे शिकस्त।